भाजी गुलशेर अहमद अल्लाह उन जे कब्र ते करोड़ रहमत करे। उन सां जो को ताल्लुक़ उहा भी उन जे फर्ज़ंदन के खबर हुंदी। पर हे दुनिया जो जान फानी आ। अज असां उन्हनि के नेक दुआन में याद कंदासे, सुभाणे इंशाअल्लाह असां के भी याद कयो वेंदो। अजीज दोस्तों, सालो औलाद सदको जारी आ, पर उन सां गॾु जे क़ुरान मजीद जा कारी हाफ़िज़ आलिम हुजनि त इहो जीअं सिंधीअ में चवंदा आहियूं त खीर में खंडु या मखण में माखी, इहो त सम्झाइण ख़ातिर मिसाल ॾियणो आहे। बाक़ी हूअं त इन जे नेमत बरकत रहमत जे उनके मक़ाम के अल्लाह पाण ही ॼाणे थो। हाँ, दुनिया जो दस्तूर आहे को माण्हू पंहिंजी न्याणी सुठे खुशहाल घर में मालदार घर में ॾे थो, जेका बिल्कुलु घर में सब कुछ आहे, पर ईद जे दिहाड़े अबाणे पार ॾांहुं ईद ईंदी आहे। इहो रवाज आहे, सुठो रवाज आहे। इहो पंहिंजे न्याणियुनि खे यादि करणो। ईद जे दिहाड़े पोइ उनजा पीउ माउ भाइर ईद मोकिलींदा आहिनि, घर में उनखे सभु कुझु हूंदो, पर जॾहिं अबाणी ईद ईंदी त उहा न्याणी केॾी ख़ुशि थींदी। घर जे भातनि खे पंहिंजे जेड़ियुनि सर्तनि खे ॾेखारींदी त अॼु मूंखे अबाणनि यादि करे ईद मोकिली आहे। मरहूम मौलाना खे अल्लाह तबारक व तआला जन्नत जी दरी खोले ॾिनी हुई, असांजो यकीन आहे। मुवहिद मुजाहिद बस, उते का कमी कान्हे का। जन्नत जी दरी कब्र में खुली मिले त इनखां वधीक आराम नेमत ॿियो छा आहे। पर हे जेको क़ुरान मजीद जो प्रोग्राम जलसो रखियो वियो आहे, उन जे रूह के ईसाले सवाब जे लाइ इहा समझो त खुशहाल न्याणीअ ॾे जीअं अबाणी ईद ईंदी आहे। घर में सब कुछ हूंदो आहे, पर उहो ताम घर वारो उनखे एॾो मज़ो न ॾींदो जेका अबाणी ईद मज़ो ॾींदी। मूंखे अबाणनि यादि कयो आहे, पर अल्लाह उमान ॾे जंहिं न्याणीअ खे विसारियो वेंदो आहे न, उहा उन ॾाड़े वीचारी मायूस हूंदी, जंहिंखे मिलंदी आहे हिक खे ॾेखारींदी अबे जन अमड़ जन भाइनि भेनरुनि ईद मोकिली आहे। जंहिं ॾे न ईंदी घर में थोरो ख़ुशहाल हूंदी, बुख ॾुख बि न हूंदी, पर उनखे ज़रा ख़्यालु थींदो छा मां पंहिंजे अबे अमड़ खां विसरी वियुमि। अज़ीज़ दोस्तो, जेकी मौलाना कुछ करे वियो अल्हम्दुलिल्लाह खानदानी दीनदार आहे, ईअं बि कोन त मौलाना हाजी गुलशेर अहमद रहमतुल्लाह अलैह वॾो नेक सालियो माण्हू हुयो, उन सां असांजो वॾो तालुक़ो तमामु जेको आहे। हाजी ज़हीर अहमद असां त वॾो वक़्तु गॾु गुज़ारियो आहे, पर कंहिं वटि वक़्त जे वलीउल्लाह शख़्स मौलाना अब्दुल रज़ाक मेखे रहमतुल्लाह अलैह वटि इहो हुनजो ड्राइवर हूंदो। असां उन सां गॾु हूंदासीं, पाण में जेको वक़्तु गुज़रियो उहो मतां अॼुकल्ह भाइनि जो बि न हुजे। छा था सम्झो? इहा आहे दीन वारी दोस्ती। दुनिया वारी दोस्ती दुनिया तो ही आहे, बस इहा पोइ ख़तम। दीन वारी दोस्ती दुनिया में भी आखिरत में भी जन्नत में इहा हलंदी। इहो तालुक़ टुटण वारो ई न आहे। इहो तालुक़ आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। अल्लाह तबारक व तआला उन मरहूम जे कब्र के जन्नत जो बाग बणाए, उनजा दर्जा अञा अल्लाह बुलंद फरमाए। जन उन जे अज़ीज़न करीबन ही कुरान मजीद जो जलसो रखियो वियो। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे भी मेहनत के मंजूर ऐं मक़बूल फरमाए। इहो अजर सवाब उनखे नामी नेट थी मिलंदो। ये तुझे औलाद पुटनि न्याणियुनि भाइनि भाइटनि तोखे नेक दुआन में यादि कयो, नामी नेट थी उनखे अजर मिले थो। हाँ, तो यो तमाम असांजे लाइ बि जेका पाण पोख पोखींदासीं अॻियां उहा ॾिणंदासीं, हिकु ॾिहाड़े असां बि दुआनि जा मोहताज थींदासीं। अज़ीज़ दोस्तो, हे दुनिया जो जान फानी आहे, कंहिंजे रहण जो न आहे। अॼु आहियूं सुभाणे न हूंदासीं। असली पंहिंजे पैदा जो मक़सद सम्झणो आहे त अल्लाह असांखे पैदा छो कयो आहे, ॼाया छो हूं, आया छो हूं, इन ॻाल्हि खे सम्झणो आहे। जेका ताज़ो तव्हांजे आॾो अल्लाह जे क़ुरान मजीद जे आयत जो हिस्सो तिलावत कयो वियो, इन आयत सॻोरी जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इंसान जे पैदा जो मक़सद समझायो। आया छो हूं, ॼाया छो हूं, मक़सद छा आहे, मतलब छा आहे, करणो छा आहे, कयूं छा था। अॼु सोचो इन ॻाल्हि खे, दिल जे मोहब्बत सां दुरूद पढ़ो, हक़ीक़त अल्लाह जे क़ुरान खां पुछो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद
कमा सल्लैत अला इब्राहीम वाला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तॾहिं रब जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक मुक़द्दस किताब क़ुरान मजीद जे अंदर इंसान ज़ात के जिन्नात के पंहिंजे पैदा जो मक़सद समझाइण जे फरमायो। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। मां रब जी ज़ात बाबरकात जिन्नन ऐं इंसान के पंहिंजे इबादत जे लाइ ख़लक़ियो। ओ मुझा मौलाए करीम, ओ मुझा रब्बे ज़ुल जलाल, साईं तुझी इबादत पूरी कायनात करे थी, सारी मखलूकात करे थी। हित बिन क़ौमन जो ज़िक्र छो आ? जो पखी परंदा भी अल्लाह जी बात कन था, ढोर ढगा भी अल्लाह जी बात कन था, जीत जरासीम भी अल्लाह जी बात कन था। वण टिण ज़मीन आसमान दरिया समुंड सारी कायनात अल्लाह जी बात करे थी। मुझा रब बिन कौमन जो जिक्र छो आ? खुदा जो कुरान तो फरमा वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। मां रब जी ज़ात बाबरकात जिन्नन ऐं इंसान के पंहिंजे इबादत जे लाइ ख़लक़ियो। पहिरियों पैदाश भी जिन्नन जी आ, पोइ इंसान जी आ। अल्लाह तरतीब सां फरमायो। रब जी ज़ात बाबरकात फरमायो जन्नत ऐं जहन्नम जिन्न इंसान जे लाइ आ, सवाब ऐं अज़ाब जिन्न इंसान जे लाइ आ। ॿी मखलूकात अल्लाह जो रिज़्क़ खाए थी, इबादत करे थी, पर जन्नत जहन्नम उन्हनि जे लाइ कोन्हे को। मलाइका अल्लाह जी नूरानी मखलूकात खाइण पीअण खां पाक, पर हर वक्त अल्लाह जी बात में मशगूल। रब जी ज़ात बाबरकात फरमायो जन्नत ऐं जहन्नम, सवाब ऐं अज़ाब, हिसाब किताब जिन्न इंसान जे लाइ आ। इन्हनि मुंहिंजे इबादत में कमी कोताही कई, मुझे मर्जी के छड़े करे पंहिंजी मर्जी हलायो, त इन्हनि जे लाइ अॻियां हिसाब किताब आहे। ॾुखियो ॾींहुं क़यामत जो हिसाब किताब जो। रब जी ज़ात बाबरकात तॾहिं इंसान जे ख़िलक़ियत जो निज़ाम निरालो रखी छॾियो। अल्लाह के ख़बर ही त इंसान दुनिया में अची करे पांजे पेट जे पुठियों लगी करे मां अल्लाह जी बात के छॾे ॾींदो। अल्लाह फरमा एड़ी मखलूकात मां दुनिया ते पैदा न कई आ जंहिंजे पालण जो ज़िम्मो मां अल्लाह न खयो हुजे। जीअं मां अल्लाह ख़ालिक़ आहियां, ईअं राज़िक़ आहियां, पर पहिरियों राज़िक़ पोइ ख़ालिक़, पैदा पोइ कंदो आहियां, इंतज़ाम अॻ में कंदो आहियां। उन जे रिज़्क़ रोज़ीअ जो इंतज़ाम अॻ में कंदो आहियां, पैदा पोइ कंदो आहियां। छो? रब खे ख़बर हुई त इंसान पंहिंजे कम मुझे कम के छॾे ॾींदो, मुंहिंजी इबादत के छॾे ॾींदो। हा मां रब जी ज़ात बाबरकात फरमायो तव्हांजो कम आहे मुंहिंजी इबादत करणु, मुंहिंजो कम आहे तव्हांखे रिज़्क़ रोज़ी ॾियणु। असां पंहिंजे कम के छॾे अल्लाह वारे कम में थींदासीं, इबादत के छॾे पेट जे पुठियों लॻी पियासीं। असांजो पेट न भरियो त वञी पाण क़बर जो पेट भरियोसीं। इन जे करे रब जी ज़ात बाबरकात इंसान ज़ात जे पैदा जो निज़ाम निरालो रखी छॾियो। मर्द ऐं औरत, घर वारी ऐं मुड़ुस पाण में मिलिया। हिकिड़ो मर्द जे पुठीअ खां शव जे करे कतरो निकितो, हिकिड़ो औरत जे छातीअ खां रेम वारी जाइ ते ॿी कतरा मिली करे लुत्फ़ो करारो वठंदो हुयो। औरत जी मां वारी बंदि थी वई, लुत्फ़े करार वतो, मां वारी बंद थी वई। रब जी ज़ात बाबरकात फरमायो 5 महीने अमर जे पेट में साह विधो माए। 4 महीना 10 ॾींहं गुज़रिया, अमर जे पेट वारे बच्चे के साह पियो। हाणे खाइण पीअण जी ज़रूरत पई आ, अंदर में उधमाट शुरू थी आहिनि। रब जी ज़ात बाबरकात फरमायो जाते तुझे अब्बे जी ताक़त को न पई हले, अमर जी कुवत को न पई हले, उते मां रब जी कुदरत जारी दुन वारो दरवाजो खोले करे नाड़े जे ज़रिए उते मां रब रिज़्क़ रसाए मां जाते कायनात जी कुवत कम न पई करे। हा मां साह 5 महीने विधो मां, इंतजाम पहिरें महीने करे छॾियो मां।
5 महीने औरत जी माहवारी बंद थिया खुदा कादरा कुवत वारो करे पे सके न पर अल्लाह फरमा इं को न क्यों माए साहो 5 महीने विधो माए इंतजाम पहिरे महीने करे छड़ियो माए अंदर में उदमाट शुरू थिया उन भुख जी जरूरत रब जी ज़ात बाबरका फरमायो दुन वारो दरवाजो खोले करे अमर जे पेट में मां अल्लाह तो के रिज़्क़ रसायो माए पर इया गिज़ा पाक न हुई इन जे करे मां रब जी ज़ात बाबरकात तुझे वात के पलीते को बचायो माए हराम को बचायो माए त इयो मानो दुनिया जे तख्त ते अची करे या बानी दुनिया जे तख्त ते अची करे इनी जुबान सा मां अल्लाह जो जिक्र कंदो मुझो कुरान मजीद पढ़दो मुझे महबूब जो फरमान पढ़दो सुठियूं सुठियूं गालियों कंदो हलाल जो रिज़्क़ रोज़ी खाइंदो हलाल जो अल्लाह मैदान वसी करे छड़ियो आ रब जी ज़ात बाबरकात फरमा अमर जे पेट में हराम खा मां बचायो थमायो दुनिया वारे जहान में पान बच जाए हराम न खाए जाए कूड़ न गालाए जाए गिला गीबत न कजाए मां रब जी ज़ात बाबरकात तुझे वात के इनी गिज़ा को पाक रखियो माए हाने 9-10 महीनन का बाद में बच्चो बाहर आयो आ अमर जे पेट में जायो आ नाड़ो नानी कटे वतो आ नाड़ो दाई कटे वतो आ नाड़ो माई कटे वतो आ दुन वारो दरवाजो बंद थी चुको आ बच्चो जमण साई दाह कंदो आ ओ रज़ा का रोज़ी जो दरवाजो बंद थियो वात का धाइण खाइण जी उनके खबर ही काने का न तो को वात को धाइबो वात को खाइबो खबर ही काने या उनके खबर आ त दुन वारो दरवाजो खुललो ए रिज़्क़ देवण वारो रब हिंदू औरत जो बच्चो आ मुसलमान औरत जो बच्चो आ काफरा औरत जो बच्चो आ बच्चो जमंदो इस्लाम ते बच्चो जमंदो तौहीद ते आ उनके खबर आ त अबो को न खाराइंदो आ अमड़ को न खाराइंदी आ रिज़्क़ रब दींदो आ बच्चो जमण साई दाह कंदो आ चीख कंदो आ ओ रज़ा का रोज़ी जो दरवाजो बंद थियो बच्चो जमण सा दाह न करे रोए न उनके बीमार चोबो मुंझल बच्चो यो बीमार आ डॉक्टर वट खणी वणबो न वो डॉक्टर पुछा कंदा भाई बार मुंझल त न जायो जमियो होता है ना रुनु हुयो दाह कई है हाँ वो मिले खैर जमण सा रुनु ना है यो बीमार सेहतमंद ना है यो मुंझल जाओ रब जी ज़ात बाबरकात फरमायो बानिया जा बार गणती न कर घुरण तू जो कमा अता कण मां अल्लाह जो कमा जे नाड़ो नंगनी कटेवतो थी नाड़ो दाई कटेवतो थी नाड़ो माई कटेवतो थी हिकड़ो दुन वारो दरवाजो बंद थी चुको थी मां अल्लाह तुझे अमर जे शादी में बखीर जा खजाना खोले छड़िया पैदा पो क्यों मां इंतजाम अगे करे छड़ियो मां बच्चो अमर जे पेट में आ शादी में खीर अगे अची हाँ मुझा रब तुझे कुदर अञा तो रब के रब न समझो बच्चो पैदा थे हाँ उन वक्त अमर जे शादी में खीर अचे हा खुदा कादर कुवत वारो आ पर अल्लाह फरमाए पैदा पो क्यों मां इंतजाम अगे ही करे छड़ियो मां एक दरवाजो बंद थियो थी मां अल्लाह तुझे अमर जे शादी में बखीर जा खजाना खोले छड़िया ने हाने वात विझणो तू जो कमा रिज़्क़ ॼण मां रब जो कम रिज़्क़ के नींदो आ इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मस्तकामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तखाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नह अल्लती कुंतुम तुअदून रब जी ज़ात बाबरकात फरमायो जन चो त पालींदड़ असां जो अल्लाह रिज़्क़ रोज़ी जो मालिक अल्लाह हुआ नफ़े नुक़सान जो मालिक अकेलो अल्लाह हुआ हयाती ममाती जो मालिक अल्लाह हुआ जै पैदा कयो पालण जो ज़िम्मो उन जो आ सुम्मस्तकामू उते मज़बूत थी बीही रहिया आज़माइशूं ईंदियूं इम्तिहान ईंदा कदें गुरबत जो इम्तिहान आ कदें बीमारी जो आ कदें का भी तकलीफ़ आ मजबूत थी बिटा मां रब जो दर न छॾियऊं हेॾे होॾे न लुॾिया सुम्मस्तकामू
अड़े किस्म जो मुवहिद मुजाहिद मुसलमान मर्द आया औरत ईमान ते मजबूत इं त हुजण खपे जे पहाड़ पांजी जगह छड़े सके तो मोमिन मर्द मोमिनाणी औरत जे ईमान में लोडो न अचे सुम इस्तकामू मजबूत थी इस्तिकामत सां रहियो ओ जॾहिं इन्ही दे मौत जा मलाइका चिंता सोनी सूरत में अल्लाह तखाफू वला तहज़नू व अबशरू बिल जन्नह आसमान जा पर्दा पासे कराए वेंदा अल्लाह जा मलाइका चवंदा अल्लाह जा बाना बानी कमाए आए हाने खौफ न कर खतरो न कर या उआ जन्नत थी जो अल्लाह तो सा वायदो कयो कुंतुम तू अदून हाने हमेशा या जन्नत तुजी जाए अल्लाह जे तरफ इनाम रब जी ज़ात बाबरकत फरमायो मजबूत इन गाल ते दी बीठा त पालण हार असां जो रब बच्चो जमण साईं दाह कंदो आ अल्लाह फरमा बनिया जा बार गणती न कर हाने मां अल्लाह तुझे अमर जे शादी में बखीर जा खजाना खोले छड़ियान हाने वाह तू जण तू जो कमा रिज़्क़ जण मां रब जो कम पर जहान मटजियो थी अमर जे पेट में दिनो माए बगैर मेहनत जे हाने मेहनत वारे जहान में आयो खटण हारण जो जहान थी हाने मेहनत कंदे त मजदूरी मिलदई चूस दींदे त मां रब रिज़्क़ दींदो माए चुप कंदे त बंद कंदो माए अमर जे पेट वारो जहान जो को यो खटण हारण जो कोन हो अमल जो जहान कोन हो हाने तू अमल जे जहान में पेर पातो हाने मेहनत वारे जहान में आवा चूस दींदे त मां रब रिज़्क़ दींदो माए न दींदे त मां अल्लाह बंद कंदो माए अल्लाह बगैर चूस जे रिज़्क़ दे हा त खुदा कादर आ कुवत वारो आ पर जहान मटजियो थी माहौल मटजियो थी बानीअ जे बार के रब समझ न दे हा अबो पांजे बच्चे के समझाए न सके आ अमर पांजे बच्चे के न समझा सके त बच्चा रोए छो तो रड़ियो शो तो करें चूस दे अमर समझा सकिया न अबो न अल्लाह फरमा मां समझनी मास हाने तू टे जहान में पेर पातो एकड़ो आलम अरवाह बियो आलम अरहाम टियों जहान थी आलम दुनिया जो खटण हार अन्या टे जहान पोइते भी अथी हे खटण हारण जो जहान थी मेहनत वारे जहान में पेर पातो थी रब जी ज़ात बाबरकत फरमायो पर जेतर सगीर रिज़्क़ त ॾियाए तो पर कलम कानून लागू न कयो थमाए सब नेमत पूरी थी पर अकुल वारी नेमत अधूरी थी 10 सालन जो बच्चो आ अखियूं कन हथ पेर सब कम कन था सब नेमत पूरी आ लिखे तो पढ़े तो अकुल कामिल ना है नाक़िस आ मुकम्मल नेमत न मिली आ अल्लाह फरमा कलम कानून लागू को न क्यों थमाए इन्हीं उम्र में मां रब तो के पाण दे घुराए में तो साथ हिसाब ना है पर तुझी शफात मां अल्लाह करे तुझे खानदान वारन के वालदेन के भी माफ कंदो माए जे औलाद जे सगीर फौत थियण ते सब्र क्यों अल्लाह जे रज़ा ते राजी रहो दिली तरह सा या इन जे लाए औलाद भी राह निजात जो सबब बनदी पान सा ते साहब कोन हई पर मां अल्लाह तुझे करे तुझे वालदेन के भी माफ कंदम सगीरन को हुकुम थींदो अकुल नेमत अधूरी आ न वञो जन्नत में जन्नत जे दरवाजे को झाती पाईंदा त जन्नत आ न औ मुंजा रब तुझे कुदरतों कुर्बान वञा चो रब जी रहमत बहाना थी गोले अर्ज़ कंदा मौला करीम आलिशान जन्नत जो नज़ारो अबो अमल कोन न अल्लाह फरमांदो उन जा अमल खराब आ वो होड़िया गुनाहन जे करे मुशरक न गुनाहन जे करे मुंजा रब या जन्नत केड़े कम जा जंहिंमें असां जो अबो अमल न हुजे मेहरबानी करे अबे अमल के जा करे असां उन सां गॾु जन्नत में वेंदासे न त असां जहन्नम में रहंदासे पर अबे अमल को जुदा न थींदासे दुनिया में ॾिसो हारी नारी कुड़मी कारी माण्हू ॿाहिरि गर्मीअ में कम थो करे नंढा बच्चा भी बीठा हूंदा उनके चवंदा पुट असां कम था कयूं गर्मी आहे वरी छांव में बीहो ये पीउ मां जे पासे खां परे न थींदा शफ़क़त आहे न
कदें सी आ सर्दी आ बच्चा सर्दी आ वडी असा कम था क्यों 2-3 मिनट होरे बियो नवेंदा सी सर्दी बर्दाश्त कंदा गर्मी बर्दाश्त कंदा पर पी मां जो पासो है पाशो न शरीदा यो रत जो रिश्तो आ औलाद जिगर जो टुकड़ा न मुंजा मौला करे मंजे करे मेहरबानी त उनके जन्नत में जाए ने सा अबे अमर सा गड हुंदा से जाते उहे ताते सा अल्लाह फरमाइंदो या मुझे निजाम में गाल कोने त उन जे गुनाहन जे करे तहां के मां अजाब का पर या मुझे रब जे रहमत वारे कान में गाल त तहां जे करे मां अल्लाह उनन के माफ क्या वालिदैन भी जन्नत में और नेकोकार औलाद सदको जारिया नो जो अमल नामो बंद न थींदो बस देखो ये सदको जारिया है जो प्रोग्राम है को मामूली कोने को रब जी ज़ात बा बरका फरमा जने सगीर मो कबीर थियो अकुल बालग अकुल वारी ने मत पूरी नीमाए हाने कुरान तो फरमाए किरामन कातिबीन यअलमून मा तफअलून मां अल्लाह जा मलाइका मुंशी मुकर्रर थी वई कलम कानून लागू थी वई अकुल वारी ने मत पूरी मिली वई कामिल अकुल हाने मां अल्लाह जो कानून लागू थी एकड़ो तुझे सजे पासे को फरिश्तो वेठो आ जेको तू जा नेकी जामल लिखी करे तुझे ला जन्नत जो दफ्तर ठाए दो तुझे खबे पासे का जेको तू जा बुरा अमल लिखी करे तुझे ला जहन्नम जो अमल ठाए रब जी ज़ात बा बरका फरमायो किरामन कातिबीन यअलमून मा तफअलून मां अल्लाह जा मलाइका मुंशी मुकर्रर थी वई एकड़ो तुझे सजे पासे न बो तुझे खबे पासे न जन्नत जो अमल भी लिख दे तो जहन्नम जो अमल भी लिख दे तो भलो अमल भी लिख दे तो बुरो अमल भी लिख दे तो ओ मुझा मौला करीम मलाइका मुंशी मुकर्रर करण जी केड़ी जरूरत आ तू तो समी है बसीर दुनिया में सा का शे लिखंदा हूं अज याद आ सुभाणे मता विसरी वनी अल्लाह को विसरण जी गाल आए न अज अगो इकरार तो करे सुभाणे मता इनकार करे वो लिखत लिखा जासे अल्लाह को इनकार करण जी के कुवत आए जने अल्लाह को इनकार करण जी कुवत भी काने का अल्लाह को विसरण जी गाल भी काने का वो मलाइका मुंशी मुकर्रर छो खुदा जो कुरान तो फरमा ववुज़ अल किताब फतरल मुजरिमीन मुशफिकीन मिम्मा फीह व यक़ूलून या वैलतना मा लिहाज़ल किताब ला युगादिरु सगीरतन वला कबीरा हेदे अल्लाह जो कुरान तो फरमाए व कुल्ल इंसानिन अलज़मनाहु ताइरहु फी उनके व नुखरिजु लहु यौमल क़ियामत किताबन यल्काहु मनशूरा किताबक कफा बिनफ्सिक यौम अलैका हसीबा ओ जने क़यामत जो ॾाढो थींदो इन मुजरिमन जा ॾो पंहिंजा खाता खोलाया वेंदा आमालनामे खे आंदो वेंदो रिकॉर्ड रखियो वेंदो रड़ करे चवंदा वयक़ूलून या वैलतना है अल्लाह केड़ो असांजे लाइ वेल बणिजियो केड़ी असांजे लाइ मुसीबत बणिजी वई माल हादल किताब ला युगादिरु सगीरतन वला कबीरा छा थियो असांजे किताब के छा थियो असांजे आमालनामे के हे त सगीरा गुनाह भी लिखया पियान कबीरा गुनाह भी लिखया पियान नंढा गुनाह भी लिखया पियान वडा गुनाह भी लिखया पियान अल्लाह जाने दुनिया में भले अनपढ़ो ऐं जाहिल छो न हुजे पर अल्लाह जो कुरान तो फरमाए क़यामत जो ॾाढो थींदो पंहिंजो आमालनामो पाण के पाणो पवंदी व नुखरिजु लहु यौमल क़ियामत किताबन यल्काहु मनशूरा ओ जने क़यामत जो ॾाढो थींदो हर हिक इंसान के अमीरन ऐं गरीबन के हारन ऐं ज़मींदारन के बादशाहन ऐं फ़कीरन के जान जो कब्रन में उथारे वेंदो आमालनामो गीचे में ॿधो पियो हूंदो नेकोकार त जन्नत जो हार तुझे गीचे में हूंदो नाफरमान त जहन्नम जो तोक तुझे गर्दन में हूंदो हाणे मर्दिया मुसलमान तुझी जन्नत तुझे सजे हथ जी त्रीह ते आ जहन्नम तुझे खबे हथ जी त्रीह ते आ हाणे जेड़ो तोक पंहिंजे गर्दन में जे तुझी मर्दिया अल्लाह तोखे अख्तियार ॾेई छॾियो रोज़ो नमाज करे खैर खैरात करे तहज्जुद इशराक करे
पांजे ला जन्नत जा बाग ऐं बंगला तैयार करें तुझी मर्जी हो, माड़ियों महला तू तैयार करें तुझी मर्जी हो, हूरों गिलमान तैयार करें तुझी मर्जी हो, पर चोरियों चंडरायूं करे, बुरायूं बेहयायूं करे, बेदीन बेनमाजी बनजी करे, पांजे ला जहन्नम जी भड़कंदड़ बाह तैयार करें तुझी मर्जी हो, नांग ऐं विशू तैयार करें तुझी मर्जी हो, जहन्नम जा जंजीर तैयार करें तुझी मर्जी आ। अल्लाह तोखे अख्तियार ॾेई छॾियो आ। हाणे जन्नत तुझे सॼे हथ जी त्रीह ते आ, जहन्नम तुझे खॿे हथ जी त्रीह ते आ। हाणे जहिड़ो तोक पंहिंजे गर्दन में तुझी मर्जी आ, मुस्लमान मर्जी आ तुझी, अल्लाह तोखे अख्तियार ॾेई छॾियो आ। आमालनामो आंदो वेंदो, हुकुम थींदो इकरा किताब का, ओ खान साहब पढ़ो पंहिंजे किताब के, ओ पीर साहब पढ़ो पंहिंजे किताब के, ओ सदर साहब पढ़ो पंहिंजे किताब के, ओ हाजी साहब पढ़ो पंहिंजे किताब के, ओ कारी साहब पढ़ो पंहिंजे किताब के, ओ मौलवी साहब पढ़ो पंहिंजे किताब के। हे इहे तुझा अमल थी जेके दुनिया जे मस्तीअ में करे आए। दुनिया में त घर नींदे भी पतो कोन पवंदो हुई, गिला कंदे भी पतो कोन पवंदो हुई, कूड़ ॻाल्हाईंदे पतो कोन पवंदो हुई, अबे अमल खे इजाईंदे पतो कोन पवंदो हुई, नौजवानूं न्याणियूं विहाईंदे पतो कोन पवंदो हुई, साध ऐं सुरूद हलाईंदे पतो कोन पवंदो हुई, ओड़े पाड़े खे इजाईंदे पतो कोन पवंदो हुई, ग़रीबनि जा हक़ खाईंदे पतो कोन पवंदो हुई, न्याणियुनि जा हक़ खाईंदे पतो कोन पवंदो हुई, यतीमनि जो माल खाईंदे पतो कोन पवंदो हुई। दुनिया में तोखे सम्झाइण वारा सम्झाईंदा, ॿुधाइण वारा तोखे ॿुधाईंदा, लेकिन उन्हीअ खे तो अणॿुधो करे छॾियो। होश कर मुस्लमान, बेहोश न थी जाए। अल्लाह जाने अॼु त तोखे असांजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, पर सुभाणे सम्झाइण वारा पाण सम्झाईंदई। जॾहिं क़बर वारे कोठीअ में कंधु लॻी, हथे खाली हलणो पई, अल्लाह जे अज़ाब सां अखियुनि सां ॾिठी, पोइ रोई करे चवंदे ये सजण हा जेके सोनियूं सलाहूं ॾींदा हा, अल्लाह जो क़ुरान ॿुधाईंदा हा, क़बर ऐं क़यामत जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा, जेकर उन्हनि जो चयो मञो हा त अॼु हिन भड़कंदड़ बाहि खां बची वञो हा, अल्लाह जे अज़ाब खां बची वञो हा। रत जा ॻोढ़ा रोंदी पर वल वक़्तु वरी हथ कोन ईंदो। मोकियो थी मुसलमान, हीअ ज़िंदगी अल्लाह जी अमानत थी, इन्हीं जो मिंटू मिंटू कीमती थी, सेकंड सेकंड कीमती थी, इन्हीं के वाहियात बणजी न वञाए जाए। या जिंदगी अल्लाह जी अमानत थी, नी अमानत में ख़यानत न कजाए। हुकुम थींदो इकरा किताब का, पढ़ त पंहिंजे अमलनि खे जेके दुनिया जे मस्तीअ में करे आए। नेकिन जा अमल त पढ़ंदो ईंदो, पर बुराई वारी जाइ ते बीही रहंदो। जन्नत जा अमल त पढ़ंदो ईंदो, पर जहन्नम वारी जाइ ते रुकिजी वेंदो। अल्लाह जा अज़ाब जा फरिश्ता धमकी ॾेई फरमाईंदा, ओ बदबख्त छो ख़ामोश थी वञा, छो नथो अॻिते पढ़े, अॻिते त पढ़। रोई करे अर्ज़ कंदो, ओ अल्लाह जो फरिश्तो कीअं पढ़ा, पढ़ंदे मूंखे हया थो अचे। हे त जहन्नम जो अमल लिखियो पियो आ, अल्लाह जे नाफरमान जो अमल लिखियो पियो आ, इन अमल के मां कीअं पढ़ा। अल्लाह जा अज़ाब जा फरिश्ता धमकी ॾेई फरमाईंदा, ओ ज़ालिम जॾहिं दुनिया में चोरियूं चंडरायूं कंदो है, बुरायूं बेहयायूं कंदो है, व्याज ऐं रिश्वत खाईंदे हैं, ओड़े पाड़े के ईज़ाईंदे हैं, अबे अमल के ईज़ाईंदे हैं, नौजवानूं न्याणियूं विहाईंदे हैं, यतीमनि जा हक़ खाईंदे हैं, न्याणियुनि जा हक़ खाईंदे हैं, कुकड़ विढ़ाईंदे, गोयूं भजाईंदे, साज़ सुरूद हलाईंदे। छा अल्लाह के हाज़िर नाज़िर न समझो ही छा, जंहिं रब जी ज़ात बाबरका फरमायो, वनहनु अक़रबु इलैहि मिन हबिल वरीद। ओ जेको तू जो रब तोखे साजे रगुन खां वेझो, छा उन्हीअ के पाण खां परे समझो ही छा, उन खुदा के पाण खां जुदा समझो ही छा। रोई करे अर्ज़ कंदो, ओ अल्लाह जो फरिश्तो बराबर खुदा के हाज़िर नाज़िर समझो, अल्लाह के पाण सां गॾु समझो। ओ ज़ालिम जॾहिं अल्लाह के हाज़िर नाज़िर भी समझो ही,
रब के पाण सां गॾु बि समझो पोइ बुराई बेहयाई वेले अल्लाह जो भउ कोन थी, यतीमन जो माल खाईंदे अल्लाह जो भउ कोन थी, न्याणियुनि जा हक़ खाईंदे अल्लाह जो भउ कोन थी, अबे अमण के ईजाईंदे अल्लाह जो भउ कोन थी, ओड़े पाड़े के ईजाईंदे अल्लाह जो भउ कोन थी, व्याज रुशत खाईंदे अल्लाह जो खौफ कोन आई। हाणे रत जा गोड़ा रोंदे पर रब के तुझे मथों रहम न ईंदो। वो वक्त ही जेको हथन में विञाया है उन दुनिया वारे जहान में अल्लाह जे भवका हिकड़ो गोड़ो भी अखिन मुंह गाणिया। अजो अल्लाह तुझे मथा जहन्नम जी बाहि के हराम करे छॾिया, पर हाणे रत जा गोड़ा रोंदे रब के तुझे मथों रहम न ईंदो। दुनिया जे बाहि में आंगुर त विझी ॾेखार, दुनिया जे बाहि में आंगुर त विझी ॾेखार जेका 70 दफ़ा उन बाहि खां घटि आहे, 70 दर्जा वह जहन्नम जी बाहि का मामूली ॻाल्हि आहे छा? तवज्जो, अल्लाह जे नबी फरमायो सारे दुनिया जा दरिया समुंड वाह ये जहन्नम जे मथों हार, जहन्नम के का परवाह त कोन थींदी। ये सारे दुनिया जा दरिया समुंड ऐं वाह इएं सूसट करे सुकी वेंदा जीअं ततल ते तो पाणीअ या गिह जो छंडो सुकी वेंदो आहे। मायूं मानी पचाईंदियूं आहिनि, तजुर्बे ख़ातिर तए खे ॾिसदियूं आहिनि, हथ ताईंदो न सड़ी वेंदो न। पाणीअ जा गिह जो छंडो त ततल आहे या थधो आहे, कुझु तओ ततल हूंदो त इहो गिह या पाणीअ जो छंडो सूसट करे सुकी वेंदो, ज़रो बि ज़ार न थींदो। अल्लाह जे नबी फरमायो त सारे दुनिया जा दरिया समुंड ऐं वाह जहन्नम जे मथों हार, जहन्नम के परवाह कोन थींदी, इएं सूसट करे सुकी वेंदा जीअं ततल ते तो गिह या पाणीअ जो छंडो सुकी वेंदो आहे। आओ मुंहिंजा रब तुझे कुदरतों कुर्बान वञा, रब जी ज़ात बा बरकात हर हिक इंसान जे जान में। तवज्जो, ब कीमती कतरा रखिया आहिनि, मर्दा औरता, अमीरा गरीब, हारिया जमींदारा, ब कीमती कतरा रखिया आहिनि। हिकिड़ो भी कीमती कतरो जहन्नम जे मथों किरी पियो ईअं त जहन्नम जी बाहि ख़त्म थी वेंदी जीअं दरिया में माची सजी तीलीअ खे सट। दुरूद पढ़ दिल में बस। मां अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे टाइम जी पाबंदी कंदो, मां ॾिठी वेठो आहियां, टाइम मां पंहिंजो ॾिठी वेठो आहियां, 3 बजे शुरू थियो आहे। हा टाइम जी मुंहिंजी जेको टाइम मिलियो मिंट भी हेॾे होॾे न थींदो, पर ॿियनि जो बि हक़ आहे। अल्लाह तबारक व तआला हर हिक इंसान जे जान जिस्म में ब कीमती कतरा रखिया आहिनि। हिकिड़ो कतरो किरी पियो, अल्लाह उन कतरे किरण जी तौफ़ीक़ ॾे। जहन्नम जी बाहि ईअं ख़त्म जीअं माची सजी तीली दरिया में। हिकिड़ो उहो कीमती कतरो आहे जेको मुजाहिद जो मैदान जंग में शहादत जे खून जो कतरो किरियो। अल्लाह जे कुरान जे खातिर, महबूब मुस्तफा जे दीन जे खातिर, खत्मे नबुव्वत जे खातिर, सहाबा जे इज्जत जे खातिर, कुरान मजीद जे कानून खातिर, हा रब जे राह में सर जो सौदो थो करे, जान जी बादी लगाए तो दुश्मन जो धक लगो आ, शहादत जे खून जो कतरो किरियो आ। हिकड़े कतरे सां जहन्नम जी बाहि ख़त्म। अल्लाह इम्तिहान को बचाए, आजमाशन को बचाए। सर जो सौदो करणु या वॾी ॻाल्हि न आहे, अल्लाह जी अमानत आहे न, पर नंढी ॻाल्हि जॾहिं इलेक्शन ईंदी आहे त पोइ चङनि भलनि जा बुज़ुर्ग भॼी पवंदा आहिनि। छा आहे यार, कोई जहिड़ो न आहे, काई जंग न आहे, कोई इख़्तिलाफ़ न आहे। हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, इहे जेके वॾेरा पीर अमीर इंसान सां जा तालुक, कैसा बिरादरी, कैसा जाती, कैसा पाड़े जो पढ़ने मरने में गॾु हूंदा हूं न यार। इन अमरन सां असांजो कोई इख़्तिलाफ़ आहे? सरदारनि सां, खाननि सां, कंहिंजे राज में हूंदासीं, कंहिंजे मुरीदी में हूंदासीं, कंहिंजे तर में हूंदासीं, पर ॻाल्हियूं आहिनि ॿ। हिकिड़ो चवे थो त क़ुरान मजीद जो कानून थिए, ॿियो चए थो त न थियणु ॾींदासीं। ॿी त का ॻाल्हि ई कान्हे। हिकिड़ो चवे थो त हिन क़ुरान हे कमज़ोर किताब न आहे, कोतन में वेड़े बंदि करण जे लाइ न, हे कुवत वारो किताब आहे, पंहिंजो कानून हलाइण आयो आहे, ताक़त वारो किताब आहे। हिकिड़ो चवे थो त क़ुरान मजीद जो कानून थिए, ॿियो चए थो त न थियणु ॾींदासीं। हाणे मर्द या मुसलमान तुंहिंजी जंहिंजे कढ लॻे बसि, ॿियो त कोई जहिड़ो ई कोन्हे न, छाजो इख़्तिलाफ़ आहे?
असां चऊं था त अल्लाह इनखे हिदायत ॾे दुआ था कयूं चवनि था बाबा तव्हांजो मक़सदु छा आहे तव्हांजो दस्तूर छा आहे मुल्लो तव्हांजो मंशूर छा आहे बा असांजो इहो दस्तूर मंशूर आहे त अल्लाह जे ज़मीन ते अल्लाह जे क़ुरान जो कानून थे महबूब मुस्तफ़ा जे शरीयत जो निज़ाम थे इनखे अल्लाह इहा ज़ुबान ॾे इहा दिलि ॾे इहो दिमाग़ ॾे चवनि था भाॼे क़ुरान जे कानून खातिरो थिया त तव्हां सां मुक़ाबिलो ई कोन्हे तव्हां कहिड़ो इख़्तिलाफ़ अल्लाह इनखे इहा दिलि दिमाग़ ॾे तव्हां कहिड़ो झड़ो आहे छो त ॻाल्हि त कानून जी आहे न ॿी त का ॻाल्हि ई कान्हे का थोड़ी ॻाल्हि चढ़ी आई आहे थोड़ी असां क़यामत जो ॾियारो थींदो आमालनामनि जी तोर थींदी न कलामुल्लाह बि फरमायो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि ॻाल्हि नोट कजो उसूल त इहो आहे त ॻण थिए न त हिन जा गुनाह घणा हिन जा सवाब घणा उसूल त इहो आहे न ॻण थिए न ॻण न थींदी तोर थींदी हिकिड़ी उहा पर्ची आमालनामे में अञा न हूंदी त गुनाहनि जो पलड़ो सफ़ा वधी वेंदो बानो परेशान हूंदो हेॾा गुनाह थी विया 99 दफ़्तर गुनाहनि जो छा थींदो अल्लाह खे ख़बर आहे अल्लाह पंहिंजी कुवत इस्म आदम जी ॾेखारे थो फरमाईंदो मलाइको ॾिसो अमल अथसि अल्लाह खे ख़बर आहे नंढी हेतिरी पर्ची ईंदी पुरदड़ी ईंदी बानो ॾिसी या पुरदड़ी छा कंदी या पर्ची दी पुरदड़ी हेतिरी आमालनामे जी तारदे में ईंदी समूरा गुनाह ख़त्म फ़ैसिलो जन्नत जो हैरान थी वेंदो इन पर्चीअ खे खोलियो इन पर्चीअ पुर्दे खे खोलियो वेंदो इन पर्चीअ ते लिखियलु हूंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हिकिड़ी इहा पर्ची हूंदी इंशाअल्लाह ॿी पर्ची बि हूंदी ओ जेका रुकन सादिया में हेतिरी पर्ची भरी दो इहा बि तुंहिंजे आमालनामे में ईंदी सिपाही खे टोपड़ी हूंदी आहे न वर्दड़ी सरणो सिपाही सॼे रोड जी ट्रैफिक जाम कई बीठो हूंदा साइड कयो गाड़ियूं छो साहब बीठो आहे बाबा तव्हांजा कागज़ चेक कंदो छा आहे उनखे टोपड़ी पटो आहे न इनखे ताक़त आहे न बाबा हे पुलिस जो माण्हू आहे न रोकींदासीं अॻियां ॿी ईंदी हिनखे धिको ॾींदासीं त 50 पुलिस वारा ॿिया फिरी ईंदा है न हीअ जेका इहा पर्ची थी इहा बि वॾी क़ीमती थी इन जो ईअं मिसाल समझी जाए जीअं अन्न जे अघ में मिट्टी भी तुरी वेंदी बिल फर्ज़ 10,000 चा बोरीअ जा कयूं कणक जा छो त ग़रीब वीचारा वठण वारा घणा आहिनि न 2.5 मण इन 2.5 मणी बोरीअ खे जे छाणी हणूं त इन 2.5 मणनि मां 2.5 किला मिट्टीअ जा निकिरंदा कचरो हाणे इहो अन्न मां कढी वञे दुकानदार खे जो त वठंदो न वठंदो अड़े कणक मां कढियो आहे बाबा चवंदो कणक में मुंहिंजी मिट्टी कम न आहे जॾहिं इहा कणक में गॾियल साॻी तौर में तुरी वई न इन जमायत में गॾियल हूंदासीं आहियूं मिट्टीअ जे मिसाल अञा बि घटि पर इंशाअल्लाह तौर में तुरी वेंदासीं या पर्ची कम न ईंदई ये मलाइका लिखनि था ॾिसे थो अल्लाह समीउ बसीर हक़ जो हुको ॾियई था या का मामूली पर्ची न समझजा इहा क़बर क़यामत में कम न ईंदई टी पर्ची इहा थी ओ जेका हिन कुरान मजीद जे कान खातिर बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे सजे हथ सां किताब जो निशाना ॿियो को निशाना कुरान मजीद जे कान खातिर निशान मिलियो आहे उन ते ठपो हणे दो पहिरों दर्जो ईमान जो इहो आहे त वाउंटर भी थी वर्कर भी थी पहिरों दर्जो इहो थी सफ़ा कमज़ोर आहे त पोइ भला वाउंटर त ॾे वर्क नथो करे सघे कंहिंजे राज में वेठो आहे कंहिंजो करदी आहे कंहिंजो सफ़ा कमज़ोर आहे सफ़ा अल्लाह इजाज़त ॾिनी आहे अल्लाह गफ़ूर रहीम आहे झंडा भी हणो नारा भी हणे गाॾियुनि में भी चढ़ियो अचे जीअं जीअं ओ जमल क़बर वारे कोठीअ में अचे उते अकेलो हिकु तूं आहे ॿियो रब थो ॾिसे ओ मुंहिंजा रब ज़ुल जलाल तूं मुंहिंजे हाल खां वाक़ुफ़ आहीं अंदर जो इल्म त तोखे आहे ॿाहिरि ॿोलियूं ॾियूं हाणे ॾिसण वारो तूं आहे हे रब जे रज़ा खातिर ठपो हणाए थो क़ब्र क़यामत में निजात कजा मुंहिंजा रब तोखे पारत थी इन माण्हू खे न ॾिसबो
उम्मीदवार के न ॾिसबो अल्हम्दुलिल्लाह उम्मीदवार असांजा उन मुक़ाबले में भला आहिनि पर इंसान ज़ाती इख्तिलाफ़ हूंदा आहिनि बिरादरी इख्तिलाफ़ हूंदा आहिनि कोर्टन में केस भी हिक ॿिए जे मथां हलनि था ॻाल्हा ॿोला भी बंद ॿ टे एकड़ ॿनीअ ते कब्ज़ो भी कई वेठो आहे पर क़ुरान जे कानून ख़ातिर फार्म भरियो त हेॾे कोर्ट में केस भी हलाइजांसि जेड़ो झगड़ो पांजी जा पर इते बिस्मिल्लाह अल्लाह अकबर कयूं सजियत सां ठपो हयूं जा इहा तुझे ईमान जी अलामत यो सिद्दीकी ईमान यो फारूकी ईमान गज़वा बदर जे मौके ते अल्लाह जे नबी मशवरो कयो न त कैदिन जो छा कजे मके जा सरदार गिरफ्तार थी आया न पीरी पीरी जंगी न पीरी पीरी हजरत उमर फारूक केड़ो मशवरो नो मुंजा अजीज मुंजे हवाले कयो अली जा अजीज अली जे हवाले क्यों हुया न रिश्तेदार अबू बकर जा अजीज रिश्तेदार उन जे हवाले क्यों हजरत उस्मान जा अजीज उन जे हवाले क्यों पांजे हथन सां पाण मुंडियूं लाइन जेके दीन जा दुश्मन रत रिश्तो शाही हजरत अबू बकर सिद्दीक खे तो पुत्र फरमाया बा बदर जे मौके ते ब दफा मुझे तलवार जे वारे में आई दिल ते चे पे तो सिरी धड़को जुदा करे छड़िया पर अबो समझी छड़े नो मां कुर्बान वना अबू बकर तुझे ईमान तो हजरत अबू बकर सिद्दीक तो फरमा पुट या तुझे कुफ्र जी कमजोरी आ कसम उनी रब जुल जलाल जो जे जे कब्जे में अबू बकर जी जान जे मुझे तलवार जे वारे में चाहे त श्री धड़को जुदा करे छड़िया या इहो थी सिद्दीकी ईमान भले भावा पीवा केर बिया कुरान जे खिलाफा उठबो वेहबो पांजी जाते पर जरे हे इलेक्शन जो मौको अचे हिन जो कुरान सा टक्कर रा हिन के छडे दीबो हथ कड़ी शर्बा हिन मो जो को हुन सा इख्तिलाफ न पर रब जे रजा खातिर ठपो उने हवजी जाए कुरान मजीद कानून अचे या न अचे दिल सा चौथा दिल सा पो तस्बीहूं धारियो मर्द ऐं मायूं वेही पढ़ूं कुरान जो कानून कुरान जो कानून कुरान जो कानून पढ़ूं ईंदो नहीं तो जने वक्त चे मुजाहिद एकड़ो उहो कीमती कतरो आ जेको मुजाहिद जो मैदान जिहाद में शहादत जे खून जो कतरो करो जहन्नम जी बाहि खत्म बो उहो कीमती कतरो आ जेको अल्लाह जे भवको तुझे अख में गोढ़ो गड़ियो आ दिल गरी पईया सच्ची दिल सां तौबा तो करे ओ मुंहिंजा मौलाए करीम सजी जिंदगी गफलत में गुजरी वही गुनाहन में गुजरी वही सारी दुनिया जा दरवाजा बंद पर तू जो दरवाजो खुलल सच्ची दिल सां तौबा तो करे अख मो गोढ़ो गड़ियो आ जन्म जी बाहि खत्म तने अल्लाह जो कुरान तो फरमाए वल्लज़ीन अमिलु सय्यिआत सुम्मा ताबू मिन बादिहा व आमनू इन्न रब्बक मिन बादिहा लगफूरुर रहीम कहते अल्लाह जो कुरान तो फरमाए व इज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दावत दाए इज़ा दान कहते अल्लाह जो कुरान तो फरमाए व काल रब्बुकुम दुऊनी अस्तजिब लकुम ओ मुजाबाना केडो भी गुनाहगार केडो भी बदकार हा पांजे गुनाहन के दुसी करे मां रब जी रहमत मो ना उम्मीद न थी जाए उम्मीद रखी करे अचण तू जो कमा सच्ची दिल सां तौबा कण तू जो कमा उम्र जे गुनाहन जी कड़े मिनट में माफी जण मां अल्लाह जो कमा माफी त दीनो मां पर मयार भी न दीनो मां त हेडो वक्त मुझी नाफरमानी करे हेडो वक्त बुराई बेहयां करे केड़ो कंदु खणी मुझे दरवाजे ते आयो आ रब जी जात बाबरका फरमायो माफी त दीनो मां पर मयार भी न दीनो मां हाने अल्लाह एडो मेहरबान पो भी बानो ना फरमान पो अल्लाह डोरा पोनो या अय्युहल इंसान पर जी लिखंदो न लिखो बाबा चढ़ बस इते या अय्युहल इंसानु मा गर्रक बि रब्बिकल करीम इंसान केड़ी चीज आ जेका करीम रहीम रब का तोके मुंह मोड़ाए अल्लाह डोरा पोनो अल्लाह सा के अल्लाह जे बात की जरूरत है अल्लाह के बात जी का भी जरूरत काने का सा डोर ढगा पखी परंदा जीत जरासीम अल्लाह जी बात कन अल्लाह तबारक तआला खां दुआ करो जे मकसद जे लाए रब जी जात बाबरकात पैदा किया उन्हीं मकसद में अल्लाह पूरो लहण जी तौफीक अता फरमा वमा खलक़तुल जिन्न
वल इंस इल्ला लियअबुदून। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे इबादत जी तौफीक अता फरमाए, पंहिंजे नाफरमान को बचाए। तव्हां असांजे अचण के वेहण के ॿुधण ॿुधाइण के मंजूर मक़बूल फरमाए। जय मरहूम व मगफूरा मौलाना मुनीर अहमद जे रूह के इसाले सवाब पहुचाइण जे लाइ ही कुरान मजीद जो प्रोग्राम रखियो वियो आहे। अल्लाह तबारक व तआला अॼु उन जे रूह के राहत पहुचाए, दर्जात बुलंद फरमाए। मछीअ जो पाणी में डरो न थींदो आहे, मछी पाणी में थकबी ऐं ॿार कॾहिं सोन जे तख़्त ते सुम्हायोसीं हीरनि ऐं जवाहरनि में मछी तड़पी थी पई, पाणी में बेज़ार न थींदी। त कलमे वारे जो क़ुरान में डरो थींदो आहे न थींदो आहे। इन मोहब्बत में वेठा हूंदो इंशाअल्लाह रात ॾींहुं प्रोग्राम हलंदो। बिजलीअ में करंट आहे पर लॻंदो साह वारे खे मोल खे न, मोल करंट लॻंदो न, साह वारे खे न। क़ुरान मजीद में करंट आहे पर लॻंदो ईमान वारे खे। हे ईमान जी अलामत आहे। सॼी जमात साथ कयूं चुप कयूं वेठी आहे। इहो क़ुरान जो करंट हुजण बि ईअं खपे यार। छा था सम्झो? हे गिलास सिधो आहे त हिन में पाणी पियो आहे न, ऊंधो करे जे पाणी हलायूं त न पवंदो न पवंदो न। दिलि जो थां सिधो करे रखो। रब जी ज़ात बाग व इज़ा क़ुरिअल क़ुरान, जॾहिं पढ़ियो वञे मां अल्लाह जो क़ुरान, फस्तमिऊ लहू व अनसितू लअल्लकुम तुरहमून। पोइ ॿ कम करणु तव्हांजो ज़िम्मो आहे, ॿ कम करणु तव्हांजे ज़िम्मे आहे। हिकु त चुप करे वेहो अदब, ॿियो दिलि वारे कननि सां ॿुधो। तव्हांजे मथां रहम करणु मां अल्लाह जो कमु। असां कॾहिं मुबलिग बि जमायती बि पटिजी वेंदा, पोइ ख़बर कोन पवंदी आहे त अॻियों छा थो चए मां छा थो चवां, ख़बर ई कान पवंदी आहे। छड़ो जुमिले ते अब्बा ईअं न आहे। पुराणे दौर में नड़ बैत हूंदा न, अल गुरदाई बैत, हिकिड़ो बैत चवंदो ॿियो नड़ वॼायूं, छो त मां पुराणो माण्हू आहियां, 1950 मॉडल हर माहौल में गुज़रिया ख़बर आहे। वो हिकिड़ा बैत चवंदा हिकिड़ो नड़ वॼाईंदी, ॿिया हूंदा हूंगारे भाई, इहे कनि ॾिनी छड़ो बसि कंदो, पोइ हाँ वठी रड़कंदा, वठी रड़कंदा। चेल हिन खे चादरां ॿधियूं, कुराड़ा कुराड़ा हुका ठाहियूं, सॼियूं रातियूं नड़नि बैतनि में गुज़री वेंदियूं। सम्झदा कुझु कोन, हूंगारे भाई छड़ो बसि करे त असां मियां हा कयो शुरू कयो। हिते बि असां वटि ईअं हूंदो आहे। हिकिड़ो मोर साहिबु वाइदो पियो करे त नमरूद ज़ालिम बदबख्त हुयो, बि बदबख्त न। इब्राहिम अलैहिस्सलाम खे आड़ा मिचलाए चए सुभान अल्लाह, अदा काथे सुभान अल्लाह चोबो, काथे अस्तगफिरुल्लाह चोबो, काथे अल्लाह अकबर चोबो, काथे माशाअल्लाह चोबो, काथे इंशाअल्लाह। जुमिले खे सम्झो त सही न। तंहिंजे करे क़ुरान मजीद खे कन ॾेई दिलि वारे हे कन त ढोरनि खे बि आहिनि न, ढोरनि खे आहे न। भाउ पुराणे ज़माने में वाइदे खे न वधाइबो, डांदनि ते हारी हरुकाईंदा जेके अॼु बि जीअरा हूंदा। एॾो को 200 साल कोन गुज़रिया। पोइ डांद खे चवंदा त ॿाहिरि पुट, डांद ॿाहिरि विक खणंदो, वेझो त अंदरि ईंदो, पुट जाट थी ओ उते डांद जाट ते फिरदो। डांद सां ॻाल्हाए थो माण्हू, जेको सुलेमान अलैहिस्सलाम जाट थी पुट त डांद उते फिरदो वञे, त मालिक जाट थो चवे पुट मथाड़ थी त डांद ख़ुशी कंदो, त हाणे पंहिंजारे में निकिरंदो। इहे कन ढोर। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अदा अल्लाह जेके मूंखां चवरायो तव्हांखे ॿुधायो, उनजे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।